जाती तालके जे सरकारी अस्पताल गंभीर मसइलनि जे वर चढ़ियल वॾे में वॾी खोट डॉक्टरनि जे मर्फ़ जे वञण खां पोइ अञा वधीक मरीज़ परेशान जॾहिं त अस्पताल में डॉक्टरनि जी खोट ऐं दवाउनि जी सख़्त खोट ॾोराहनि इलाइक़नि खां आयल ग़रीब सख़्त परेशान। डॉक्टर मरीज़नि जे वारसनि खे पर्ची लिखी दवाऊं शहर मां वठी अचण लाइ चवनि था। अस्पताल में मरीज़नि लाइ बेडनि जी खोट बरक़रार, पीअण जे पाणी लाइ को बि जोॻो बंदोबस्त नाहे। मरीज़ ऐं संदनि वारिस शहर जे होटलुनि तां पाणी आणे इस्तेमालु करण ते मजबूर। अस्पताल में बिजली जो को बि जोॻो बंदोबस्त नाहे। जनरेटर बि नाकारा बणियल, एक्सरे मशीन ऐं अल्ट्रासाउंड बि नाकारा पियल। लेबॉर्ट्री में मलेरिया ऐं टीबी खां सवाइ कंहिं बि टेस्ट जी सहूलियत नाहे। अस्पताल अंदरि लॻायल पार्क बि सार संभाल न हुअण करे उजड़ी वियो। मरीज़ सां आयल माण्हू निटहणुस में वेहण ते मजबूर आहिनि। अस्पताल में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम थियल आहे। अस्पताल जे चौदीवार अंदरि बि किचिरो पियल आहे। 2,50,000 जी इंसानी आबादी रखंदड़ हिन तालके जे वाहिद अस्पताल अपग्रेड जो दर्जो हुअण जे बावजूद बि हितां जी अवाम खे को बि फ़ाइदो न वो जेका NGO वई आहे मर्फ़ पंहिंजी जाइ ते वई आहे, पर मर्फ़ जे वञण खां पोइ 7 डॉक्टर ऐं 18 स्टाफ असां वटि हलियो वियो आहे। ऐं असां वटि जनरेटर बि ऑफ थी वियो आहे। पेट्रोल बि हाणे असांखे हितां नथो मिले पेट्रोल पंप तां। ऐं असांजी मलेरिया जी लेबॉर्ट्री, ॿी जेका असां वटि गाइनी जे लाइ अल्ट्रासाउंड ऐं अलावा साईं तव्हांखे एक्सरे असांजा बंदि थी विया आहिनि। ऐं असां वटि जेके खोट जेका मेडिसिन जी बि आहे उहा बि इन खे जेका मर्फ़ छॾे वियो ॿी असांखे अञा ताईं कोन मिली आहे। मुंहिंजे डायरेक्टर खे ऐं डायरेक्टर जनरल खे ऐं सेक्रेटरी हेल्थ खे गुज़ारिश आहे त हीअ जाती जो पोछड़ा वारो इलाइक़ो आहे, सफ़ा आख़िरी इलाइक़ो आहे, ऐं कुझु वाहर थिए इन जी। ऐं असांखे जेको सो डॉक्टर ऐं स्टाफ ॾिनो वञे त दुआऊं बि असां तव्हांखे कंदासीं। ऐं असां 24 कलाक कमु करण लाइ तयारु आहियूं। हाणे ॾिसो भला मेडिको लीगल केस अचे थो या पोस्टमार्टम अचे थो, ऐं राति जो बि ईंदो आहियां उन्हनि खे डील करणु। पर असांजी शाम ऐं राति अक्सर ख़ाली वञे थी। सिर्फ़ु 3 रातियुनि में डॉक्टर ज़हीर साहिबु आहे असां वटि, जेके 3 रातियूं परफॉर्म कंदो आहे। उहो बि टार्च ते मरीज़ ॾिसे पियो। बत्ती जो सिस्टम असां वटि तमामु सोलर बि हुजे असां वटि, ऐं तंहिंखां पोइ असां वटि कोई जनरेटर जो सिस्टम थिए। ऐं DHO खे बि तमामु मुअदबाना गुज़ारिश कंदुसि त असांजे मथे ते शफ़क़त जो हथु रखे। महिरबानी सर। रुगो ज़ुल्म रुगो अंधेरे न की साईं खुदा जो बाहि लॻी आहे जी। ईमानदारी हाणे 3 मस्किन खे गोरियूं मिलियूं हिकिड़ी नमूने केॾा बि वञनि दवाऊं या अचनि बि वञनि केॾा बि कंहिं ग़रीब ते इस्तेमालु थियनि ई कोन थियो। कंहिं वॾे माण्हू ते वञनि जाम वेकिरो थियनि थियूं। ऐं मुश्किल ते रुगी सीट गॾु वांगुरु पर्ची उनखे BP बि चेक कोन कई आहे, दुर्बनी बि कोन कई आहे उनखे चई हल बसि इहे दवा कान विझी है न। अहिड़ो को कसम करो हा तकिड़ो मुश्किल बेवा खणी आयो। मुंहिंजो त पंहिंजो ज़ाती त कोन्हे यार। मुश्किल ई रोडनि ते तड़पनि पिया बीमारी इलाज करे इलाज आई कोन। जेको सेवल जे ॿाहिरि गेट खां पियल आहे उन जे लाइ का बि सहूलियत न आहे, उन जे लाइ को बि इलाज न आहे। हाणे असां उन्हनि ॿारनि खे वठी था हलूं इंसाफ़ी हज़रातनि खे जीअं त उहो पेशेंट ॾिसनि ऐं उनजो कीअं सवेरे गाॾी कलाक ट्रेन लॻी वियो आहे। कंप्यूटर जेके चऊं पिया असांखे ॻाल्हि कोन पियो ॿुधे। असीं ग़रीब माण्हू खे हलाए सारी अस्पताल ते केॾांहुं वेंदासीं। तव्हां पाण ॿुधायो असांखे छा थी करियो। पोइ हिन खां पोइ अस्पताल ताला लॻणु घुरिजनि न। पोइ असीं ग़रीब माण्हू छा कंदासीं। 3 त मरण पिया मरीज़ वीचारा। हिते को मरी वञे मन ज़ुम्मो केरु थो खणंदो। पोइ सभु ॿुधायो असांखे। वही अस्पताल में हिकु गोरी कोन पई मिले। सरकारी हिकु डॉक्टर आहे जेको सुबुह सवेल ईंदो आहे, उनखां पोइ अस्पताल वांदी पई हूंदी आहे। ख़ुदा असांखे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा खे हाज़िर सम्झी करे जेका डॉक्टर मोकिलिया वञनि त जीअं त ग़रीब मिस्किन माण्हुनि जो इलाजु थिए। जेके किथे खां ॾुतल माण्हू हुते बेचनि था उहे धिका खाई हलिया था वञनि। हिकु त हिन वक़्तु जेको आहे तमामु टाइम जेको आहे सख़्तीअ जो वीचारे माण्हुनि खे अटो कोन थो मिले त उहे प्राइवेट डॉक्टर खे इलाजु कीअं कराइनि। असां तव्हांखे हथ ॿधे अर्ज़ु कयूं था त जल्द खां जल्द असां जाती तल के अस्पताल में कुझु डॉक्टर कुझु लेडी डॉक्टर मोकिलिया वञनि त हिते जीअं ग़रीब मिस्किन माण्हू उन्हनि जो कुझु सहारो बणिजी सघे। इहे न सोचे पिए ऐं ॿियो घुट थिए। डॉक्टर मूंखे चए तो भले जी हा हे ॿार हिन मुंहिंजे सेठ खे चयो होॾां तव्हां गोरी वठी आया।